दरिया खान मरी बरसां ॻोठ के काट जे रवासी नौजवान जो कराची जी गुलशन मेमार वारे इलाइक़े झंग मां सिड़ियल लाश हथ। दरिया खान मरी बरसां ॻोठ के काट जे रवासी नौजवान सिजावल लाशारी जो कराची जे गुलशन मेमार वारे इलाइक़े झंग मां प्लास्टिक में वेड़ियल सड़ियल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तो इल्म वठी एदी रज़ाकारनि हवाले कयो, जंहिं बाद नौजवान जो लाश एम्बुलेंस ज़रिए दरिया खान मरी अंदो पियो वञे। ॿुधायो पियो वञे त 1 महीनो अॻु ॻोठ के काड़ वासण औरत मसमात फातिमा ज़ाल सिजावल लाशारी खे गुलशन मेमार में घर अंदर बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो, जंहिंजो केस मक़तूला जे मुड़ुस सिजावल लाशारी संदसि पीउ सॼण लाशारी समेत 5 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो हो ऐं केस में घुर्बल जवाबदार सिजावल लाशारी कुझु ॾींहं अॻु पुरसरा नमूने गुम थी वियो हो, जॾहिं त महीनो अॻु क़त्ल कयल औरत मसमात फातिमा लाशारी जो 4 ॾींहं पहिरियां दरिया खान मरी में जरगो थियो, जंहिंमें नौजवान सिजावल लाशारी जो पुरसरा नमूने गुम हुजण ऐं धुर ते औरत जे क़त्ल जो ॾोह साबित न थियण ते धुरनि खे 1 महीने जी मोहलत ॾिनी वई हुई ऐं चयो वियो त गुम थियल नौजवान सिजावल लाशारी खे ॻोल्हे हथु कयो वञे। फ़ैसिले मूजिबि जेकॾहिं नौजवान सिजावल लाशारी हथु आयो त नौजवान जा वारस मक़तूला जे वारसनि खे ॾंडु भरे ॾींदा। जेकॾहिं ॼाणल नौजवान 1 महीने ताईं हथु न आयो त मक़तूला औरत जा वारस नौजवान सिजावल लाशारी जे वारसनि खे ॾंडु भरे ॾींदा। अहिड़े फ़ैसिले बाद ॼाणल नौजवान जो अॼु गुलशन मेमार जे झंग मां प्लास्टिक में वेड़ियल सड़ियल लाश हथु आयो आहे। हनीफ़ ख़ासकेली कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम दरिया खान मरी।